डड़ा जो सुभान अल्लाह इन्हें हाथ मथे करे जो सुभान अल्लाह माशाल्लाह हाणे बिला ताकीर मुझा उस्ताद मोहतरम किबला साईं इत्तिशाम अफजल कादरी के मां दावत अर्ज रखंदम त अची महबूब जे दरबार में मौला हुसैन जे दरबार में बगदाद वाले बादशाह जे दरबार में लाल साईं धमालो करे ऐं पंहिंजी हाज़िरी मुकम्मल करे माशाल्लाह जनाब इत्तिशाम अफजल कादरी साहब बिस्मिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व असहाबिका या हबीबल्लाह। तमाम स्टेज ते वेठल साईं किबला इज़्ज़त माफ़ साईं अली मुर्तज़ा साईं जेके कंडियारे मां तशरीफ़ फरमा थिया ऐं स्टेज ते सदर खाने मुस्तफ़ा काफ़ी तादाद में वेठल आहिनि। अवां पूरी जमायत के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। सलाम करने से जवाब मिलता है, जवाब देने से सवाब मिलता है। अस्सलामु अलैकुम। हाँ माशाल्लाह ये तो मुझो पुरानो पाड़ो है बाकी मुझा हाँ बिल्कुल बिल्कुल मां बिल्कुल वही ॻाल्हि करे रहियो आहियां त असांजो नंढपण जेको आहे हिते ई गुज़रियो आहे ऐं सभई जेके दोस्त घणो करे मां ॾिसी रहियो आहियां त हिन पाड़े जा ई आहिनि। अचो मिली करे दुरूद पाक नज़रानो उन खां पहिरियां मां तमामु बेहद शुक्रगुज़ार जन ही तमामु अज़ीम शान प्रोग्राम सजायो आहे साईं जनाब राजा कलोड़ो साहब जो शागिर्द है कामरान अली कलोड़ो साहब तमाम इश्क मोहब्बत सां ही मुझी हिन जगह ते बि हाज़िरी पहिरियां बि हाज़िरी थी ऐं सची ॻाल्हि इहा आहे त जॾहिं कामरान मूंसां गॾु हूंदो आहे त पोइ कॾहिं कॾहिं इहा ॻाल्हि खणंदी आहे त पोइ मां इहो चवंदो आहियां त मां चवंदी आहियां त तव्हांजो जेको साईं चाचा साईं आहे मां ॿ जमायत पढ़ंदो हुउमि साईं जन सां गॾु 3-4 साल सोसाइटी में स्कूल हूंदो पोइ साईं जन खां गॾु वेंदा हुआसीं साईं इम्तियाज़ अली कलोड़ो साहब उन्हनि सां गॾु वरी वापसि मोटंदा हुआसीं नंढड़ी एज आहे साईं जन बि वेठल आहिनि मुंहिंजा उस्ताद आहिनि। अचो मिली करे दुरूद पाक नज़रानो पेश कंदासीं। हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु कंदुमि नंढड़ी गुज़ारिश कंदुमि त विच में ॾाढो ख़ाल आहे जेकॾहिं थोरो अॻिते वधी वञूं त मूंखे पढ़ण में तव्हांखे ॿुधण में मज़ो ईंदो थोरो अॻिते वधी हीअ विच में शेमीर वेठो आहे जॻह खणी पढ़ियल आहे वॾी महिरबानी। माशाल्लाह अचो टाइम भी इलाही गुज़री वियो आहे इंशाल्लाह मां पंहिंजी हाज़िरी पेश कंदुमि। हाज़िरी पेश करण खां बाद में सलातो सलाम उन खां बाद में दुआ थींदी जेके भी आशिक़े मुस्तफ़ा वो तो ज़रूरी आहे लंगर तो मां खाई पियो आहियां हिन प्रोग्राम वारो माशाल्लाह। हाँ मूंखे थोरो जल्दी मिली वियो वरी मां खाई करे पहुतो आहियां जमायत ला भी तैयार लॻो पियो आहे। अचो हाणे शुरू खां आख़िर ताईं हिकिड़ी आवाज़ हिकु सदा में दुरूद पाक नज़रानो अक़ीदो इहो हुजे कि हम यहाँ पढ़ें वो वहाँ सुने। इन अक़ीदे सां ऐं मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा हा साईं पीर तरीक़त रहबर शरीफ़ साईं क़िबला सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह जिलानी फरमाईंदा हुआ त असां हिते वेही करे दुरूद पाक पढ़ी रहिया आहियूं। महबूब मदीना रा साईं मूं तव्हांखे ॾिसनि बि पिया सुञाणनि बि पिया कहिड़ो मुंहिंजो आशिक़ मूं ते दुरूद सलाम पेश करे रहियो आहे। इन अक़ीदे सां इन मोहब्बत सां शुरू खां आख़िर ताईं हिकिड़ी सदा में हिकु आवाज़ में को बि लफ़्ज़ ख़ामोश न रहे। जेकॾहिं वरी दुरूद न पढ़ाईंदुमि त वरी पोइ मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदुमि। शुरू खां आख़िर ताईं हिकिड़ी आवाज़ में सल्लल्लाहु अलैहि या
हबीब अल्लाह एक बारी मोहब्बत नाल पढ़नो सल्लल्लाहु अलैहि या मैं जानता हूँ कि नेकों में मेरा नाम नहीं, मगर मैं जानता हूँ कि नेकों में मेरा नाम नहीं है, मगर मैं जानता हूँ कि नेकों में मेरा नाम नहीं, मगर नबी के दर का नौकर हूँ कोई आम नहीं, मगर नबी के दर का नौकर हूँ कोई आम नहीं। राजा सही जॾहिं हशर जो मैदान थींदो मूं तव्हां जहिड़ा गुनाहगार लासी आमना जे लाल जी सां हाणे आशिक़ उहा ॻाल्हि करे थो जेकॾहिं वणेव त सुभाणे अची छॾिजो वो पूछेंगे हशर में कि मेरे सरकार कहाँ है और मेरे सरकार सदा देंगे गुनहगार कहाँ है। हाथ मथे करे सुभान अल्लाह। हाँ जी मेरे सरकार सदा देंगे गुनहगार कहाँ है। हाँ जी मेरे सरकार सदा देंगे गुनहगार कहाँ है। चल सुभान अल्लाह। आशिक चंद्र के ॾिसे पियो चंद्र खे ॾिसंदे चंद्र खे चए थो ए चंद्र भला हिकिड़ी ॻाल्हि तोखां पुछा कयूं था थोरो गौर आहे न साईं सुणा तव्हांजो त माशाअल्लाह गौर आहे तव्हां सभिनी जो गौर आहे न हाणे आशिक चंद्र खे शेमरी मला साहब ॿुधो चंद्र खे चए थो चंद्र तोखे ॾिसी असां ईद कंदा भला तो ॿुधा त कॾहिं ईद कई आहे तो कॾहिं ईद कई आहे चंद्र चए थो बराबरि तव्हां मूंखे ॾिसी करे ईद कंदा आहियो पर जॾहिं न मूंखे पंहिंजे महबूब आमना जे लाल मूंखे इशारो कयो ख़ुदा जो कसम मां ॿ टुकर थी करे महबूब जे कदमनि में अची करे ईद करे छॾियो। हाणे आशिक़ लिखे थो ए चांद तू ए चांद तू चमकता है ये तेरी भूल है अरे तू भी मेरे आका के कदमों की फूल है अरे तू भी मेरे आका के कदमों की फूल है अरे तू भी मेरे आका के कदमों की फूल है। मिली करे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या अचो दिल में चाहे थी वो तो हमद पढ़ा पर हमद भी काफ़ी दोस्त नाथ खान बड़ी छॾियो आहे पर मां चवंदो उन कलाम खां मां आगाज़ कयां थो छो त जिते अल्लाह वारा वेठल हुजनि ख़ुदा जो कसम महफ़िल में चार चंड लॻी वञनि हूअं त मां कोशिशि कंदो आहियां त महफ़िल में जेकी बि नात पेश कंदो आहियां दोस्तनि कुझु सम्झाए करे वरी पोइ पढ़ंदो आहियां पर अॼु दिलि चाहे थी त वधि खां वधि नातूं पेश करे छॾियां ठीकु आहे साईं सची ॻाल्हि ॿुधायां मूंसां गॾु कामरान गॾु हूंदो आहे त रबीउल शरीफ़ जो पूरो महीनो पूरे सिंध में बलूचिस्तान में महफ़िलूं कयूंसीं वरी रबीउल सानी जो 11 महीनो हले पियो त ही मुंहिंजी नवाबशाह में पहिरीं महफ़िल आहे मां सोचियो त नवाबशाह वारा जे मां जे पाड़े में ईंदो ऐं काफ़ी साल गुज़री विया आहिनि त हिननि खे मूं ट्रेंड करे छॾियो
जॾहिं साल में ईंदो पूरो ट्रेंड करे छॾियो पर अॼु कोशिश मां इहा कंदमि त वरी उहे साॻी जेके दोस्त आहिनि उनखे वरी थोरो ट्रेंड करे छॾियो हाणे इहा दिलि चाहे थी त साईं जन पहुता असां हथनि में गुलड़ा खयासीं तयार मुर्शिद करीम मची विया आहिनि हलो त इस्तक़बाल करणो आहे अॼु उन हुज़ूर जो मिलाद मल्हायो आहे पिरान पिसण दस्तगिरी यारी मल्हाई आहे साईं जन वेठल अल्लाह वारा त पोइ हथनि में गुलड़ा खणंदासीं हथनि में गुलड़ा खणी करे हीअ सदा चवंदासीं छा चवंदासीं जीअं पहुचे गुल छॾिजो अल्लाह जीअं पहुचे गुल छॾिजो अल्लाह जीअं पहुचे गुल छॾिजो सभिनी चयो त यार थोरो जॻह कंदा वञो वॾा साईं जन खे तकलीफ़ न अची वञे हा ओ गुज़िरण में ओ पास जो कुछ हट जो कुछ हट जो तकरीबन 10 महीना गुज़रंदा प्रोग्राम थियो शायद भैया जो ॻोठ हो या गॾियार जो ॻोठ हो साईं जन जे हुकुम ते मां पहुतुसि जॾहिं पहुतो मां साईं जन खे अर्ज़ु कयो साईं क़िबला तव्हां किथे हो साईं जन फरमायो त मां कराची वेठो आहियां मां चयो माशाअल्लाह पोइ वरी जीअं पहुतमि त ख़बर पई त साईं क़िबला साईं शवाबुद्दीन बादशाह जेके वेठल आहिनि ठीक है पोइ मां हीअ जे नात पेश कई ख़ुदा जो कसम साईं जन पाण उथी बीह करे इहा सॼी नात ॿुधी ऐं सभिनी जेके बि आशिक़ उन्हनि खे साईं जन फरमायो त पोइ महबूबनि जो इस्तक़बाल ईअं कंदासीं सभु उथी बीह करे इस्तक़बाल कयो जीअं पहुचे गुल छॾिजो अल्लाह जीअं पहुचे गुल छॾिजो अल्लाह जीअं पहुचे गुल छॾिजो यार माशाअल्लाह पाक तां जी हाज़िरी कबूल फरमाए साईं जन खे तकलीफ़ अचे थी तां वेही रहो भले महिरबानी वॾा एहसान तव्हांजा
मां चयो त थोरो जमायती गरम त करे वठूं न जीअं आयो त सुभाणे सदाई न पई अचे मां चयो थोरो गरम करे साईं भला सभई उथी बीठो खुदा जो कसम अल्लाह पाक या दुआ कंदासीं हिन में मिला जे सदके हिन अलावा जे सदके हिन सभिनी जी मदीने पाक जी हाज़िर थी अचो हा हा जी सदा में जीअं पहुचे फुल छॾ जो जीअं पहुचे फुल छॾ जो मदीने वारो आयो मुझो मदीने वारो आयो मुझो मदीने वारो आयो मुझो मदीने वारो आयो मुझो मदीने वारो आयो मदीने वारो आयो अने बुधो जीअं कोट पाया अॼु लोइन खां हथ कटी करे हथनि जी दाल करायो हथ जो ॿई हथ मथां जी दाल करायो छा चवंदासीं जीअं पहुचे फुल छॾ जो अल्लाह जीअं तो अचे फुल छॾ जो मदीने वारो मुझो मदीने वारो अचणो मुझो मदीने वारो घट में घट सुबह लाई सदा त ॾेखारियो अब्दुल मज़मी साहब जी किताब जेकॾहिं मुर्शिद करीम पहुची वञनि हुज़ूर अची वञनि त पहुचाईंदासीं त यार महबूब करीम असां खां राज़ी थी करे वञनि मथां किथे गुस्ताखी न थी पए आशिक़ लिखे थो कदमन में सिर पो अल्लाह कदमन में सिर पो अल्लाह कदमन में कदमन में सिर पो अल्लाह मुर्शिद साईं अचरो जीअं पहुचे पूछा गया साईं इहो त ॿुधायो अथव महबूब जे चेहरे अनवर जी ज़ियारत कई आहे साईं सूफी शार साईं वॾा बुज़ुर्ग हस्ती आहिनि साईं जन फरमायो जेकॾहिं मूं ज़ियारत कई आहे मुंहिंजे ॿुधण जो अंदाज़ कुझु और आहे उहो कहिड़ो अंदाज़ आहे साईं असांखे बि ॿुधायो न हाणे अचो महबूब जे चेहरे अनवर जी पहिरियां ज़ियारत कई ज़ियारत करण खां बाद में साईं जन फरमायो मतलब लाल लगन अलग मतलब लाल लगन अलग मतलब लाल लगन अलग मतलब लाल लगन दूर भरे फते पसीनत सुल्फत लगन अलग सुल्फत लगन अलग Allah
आहे इश्क जी ॻाल्हि जॾहिं छिड़ी आहे साईं जन अची विया न त राजा कलोड़ो साहिब चयो साईं अॼु ईदूं कराए छॾियो अॼु त तव्हां ईदूं कराए छॾियो ख़ुदा जो कसम अॼु हिन ज़रूरत काल जे मथां रहमत जी क्षमा क्षमा सुभान अल्लाह कब तक जो सुभान अल्लाह त पोइ राजा साईं चयो त मुर्शिद करीम अॼु तूं त ईद कराए छॾी सची ॻाल्हि आहे साईं जन फरमायो वॾियारा जेके साईं सफ़र में गुज़रिया आहिनि सची ॻाल्हि आहे मुंहिंजो बि अल्हम्दुलिल्लाह साईं जन जी दुआ सां पोइ असांखे आराम सां सिखंदा आहियूं त यार कुझु आराम थी वठे त वरी महफ़िल में पहुचणो आहे थोड़ो गलो डिस्टर्ब भी आहे पर को हाल है मां पेश कर रहियो आहियां हाणे साईं राजा साईं छा थो चवे साईं चा साहब तव्हां जी नज़र क्या थो आशिक लिखे थो वाह वाह सजण तो ईद कराए वाह वाह सजण तो ईद कराए खुदा जो कसम मेरे चेतन नज़ारे जी पेश कर रहे हो अखड़ी जॾहिं मां त पहुचंदो आहियां पोइ मां इहो ज़रूरु चवंदो आहियां त जेको वॾेरो थी आयो आहे सरदार थी वियो आहे उहो भले मूंसां मिली करे न पढ़ाए पर मां इहो ज़रूरु चवंदो आहियां त जेको आमना जे लाल जो फ़क़ीर थी आयो आहे हथ मथे हुजनि ऐं इहो लफ़्ज़ चवंदो त वाह सजण तो ईद कराए वाह वाह सजण तो ईद कराए दोस्तन के वठी वठी लगो ओ सचल कर कर मुर्शिद आयो सचल कर कर मुर्शिद आयो हो लखन
जमादार वारन के गुजारिश आहे त सब पंहिंजी जगह ते वेही रहियो साईं जन जो पंध परे आहे इन करे साईं जन असां इजाज़त वरिती आहे उस्ताद मोहतरम क़िबला साईं इरशाद अफ़ज़ल मोहम्मद साहब तव्हां जे सामने पेश आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सबके सुभान अल्लाह। अचो हिकिड़ी वनात पेश कर रहे हुया हाजी गुलाम नबी मैसर जी हिकिड़ी नात सुभान अल्लाह पेश कर रहे हुया अदा जेकॾहिं ॿुधण जे मूड में आयो त मां पेश कयां जेकॾहिं अचो हाजी गुलाम नबी मैसर साहब जी ॾाढी अक़ीदत नात पेश कर रहे हुआ उहा नात पेश कर रहे हुया जंहिंमें आशिक़ लिखे थो जेके चवंदा आहिनि त बनूस बिलात महबूब करीमन खे हित जे पोयां ख़बर नथी पए त उन लाइ आशिक़ हाजी गुलाम नबी मैसर साहब कहिड़ा लफ़्ज़ लिखिया उहे लफ़्ज़ इहे लिखिया जे थो छाजो पर तो विचो छाजी फितवा हो असा में बूब मारो हितवा 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 सिर्फ मुज़ाओ मिली करे पढ़ाए असा में बूब मारो हितवा असा में बूब मारो हितवा असा में बूब मारो असा में बूब मारो हितवा असा में बूब मारो हितवा असा में बूब मारो हितवा असा में बूब मारो मारे वियो त मनी दो नाराए हैदरी हथ मथे करे नाराए हैदरी हाणे ॿुधो जेके इश्क में बैठायो वो जॾहिं चारियो अचो पंहिंजो प्यार दसामा अचो पंहिंजो प्यार दसामा मत कोई पुछे मत किथला असा में बूब मारो हितवा 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 असा में बूब मारो सुभान अल्लाह इसरो खत्म थे सब चो सुभान अल्लाह छा चंदो हथ मथे करे सुभान अल्लाह गाली आहे हां थकजी पया इलाही देर खां वेठा आहियो पर ख़ुदा जो कसम ही जेके खड़ियूं आहिनि न इहे कॾहिं कॾहिं नसीब थींदियूं पूरो साल इंतज़ार कंदा आहियूं त वरी यार महबूब जे मिलाद जो महीनो अचे त वरी ईअं जश्न हाय हाय सुभान अल्लाह माशाअल्लाह हाणे आशिक़ छा लिखे थो हेड़ो काथे पूरो पाकिस्तान घुमियो आयो दिल के करार त हितवा असा में बूब मारो 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 हितवा असा में
लिखे तो खुदा जो कसम जने परवाने के खबर पजी वने त महबूब साईं काथे सुभान अल्लाह आशिक लिखे दो ओ परवाने के शुभ 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 उते ही तो गुलाम नबी चे अता जान बजमाए था जो जितवा असा महबूब मारो असा महबूब मारो असा महबूब मारो पोयां वारा दमरिया पिया हुआ सब चओ सुभान अल्लाह जेके जेके बीठा हुए चओ सुभान अल्लाह नाराए हैदरी अली वारो हल जेको जेको हथ नथो खणे पोइ मां छा सम्झां नाराए हैदरी 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 हाणे दिल दी चाहे त उहा नात पेश कयां जंहिंमें महबूब करीम जे हुस्न जी ॻाल्हि अचे उनमें मिसरा मुंजा मुंजा दूड़ा कारी मठा सुभान अल्लाह अचो आशिक लिखे तो महबूब जे हुस्न जी ॻाल्हि साईं साहब के नाच जो हुकुम कयो आहे उहो पेश कंदसि पर कुझु नातूं पेश करे वठां त पोइ उहा मां काफ़ी पेश कयां आशिक लिखे तो हसीनन जो हुस्न कयो कुलई कटे हुस्न सरकार जो आगे मथे मथे मैदान में अचन लिखे सब उहे पुजंदा किथे किथे हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न कयो कुलई कटे हुस्न सरकार जो आगे मथे मथे हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न दीदार
हसीनन जो कयो कुलही कटे हसीनन जो कयो कुलही कटे हसीनन जो ॾिसो थुड़ खचिया जो की हो करे पयो आका जे अगिया सुदका भरे पयो आका जे अगिया सुदका भरे पयो थोड़ मदीने वारे साईं खे सॾ कयो हूंदो सॼो ॿुधाई पोइ छा चयो ॿुधाई मेरे दरदारी मां तेरी कोठड़ी में ओ दर खुल बेसे जन्नत वासे जेड़ी गुजरी रात उजड़ी ओ खुल बेसे जन्नत वासे अमराद में कबनी कोठड़ी को लग बुनल मुखती न परे नथीम हुजे सरे बुनल मुखती न परे सबको सुभान अल्लाह नथीम हुजे सरे हुजा हर बात बातो सा कठे कठे बुनल मुखती न परे सबको सुभान अल्लाह आशिक लिखे तो कजे थोड़ सद गया मुंडा छा चयो बुलाई भज भज कदम चुमे सा ओ जेड़े पैद करे दिया जेड़े पैद करे दिया सखिया नो ओ बेदा हुस्न खेसा यार फरीदा जे कबूल पवे ते मैं सिर नजराना देसा मुखती न परे नथीम हुजी सरे मुखती न परे नथीम हुजी सरे हुजा हर बात मातो सा कठे हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न कयो कुलही कटे हुस्न सरकार जो आजे मथे हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न क्या सुभान अल्लाह